हाणे गुज़ारिश कंदुसि असांजे अॻिए मुक़ररु साईं अल्ताफ़ मलकाणी साहिब खे साईं जिन अचनि ऐं अॼोके हिन मौज़ूअ ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। इहो न मारुन रीत जे सेण मटाइनि सोन ते अची अमरकोट में कंदसि कान कुरीत पखनि जी प्रीत माड़ियुनि सी न मटिया। मानवारा साईं मोहतरम अमन सोलंकी साहब, प्यारा यूसुफ ज़ाहिद इत्ज़ाल आगा, जेके सामूरा दोस्त था सभिनी दोस्तनि जी जीअं सिंधी ॿोली अॼु असां आलमी मादरी ॿोलियुनि जे हवाले सां 21 फरवरी जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। ऐं हिन ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त असांजी मादरी ॿोली जेका धरती जी ॿोली आहे, जेका असांजे वतन जी ॿोली आहे, उन ॿोली खे उन जो क़ौमी तशख़ुस हिन रियासत जे अंदरि न पियो मिले। हक़ीक़त में ॾिसजे त ॿोली रुॻो राब्ते जो ज़रियो न आहे, ॿोली रुॻो समाजी मसइलो न आहे, पर ॿोली समाजी सियासी ऐं मुआशी मसइलो आहे। ऐं ॿोलियूं जॾहिं इर्तिक़ा कनि थियूं त उन्हनि जी इर्तिक़ा में उन्हनि ॿोलियुनि जे पोयां हिकु कल्चरल इर्तिक़ा या सक़ाफ़ती जेका इर्तिक़ा बि आहे, उन जे पोयां रूहानी ऐं स्पिरिचुअल स्पिरिट बि आहे, ऐं उन जे पोयां हिकिड़ी पूरी क़ौम जो जेको वजूद आहे, उन वजूद जे जेको आहे रहण ऐं ठहण जो जेको आहे सुवाल बि पंहिंजी जॻह ते अहमियत रखे थो। ऐं असांजी ख़ुशी आहे त अॼु जेको ॾिहाड़ो करे पियो सो सिंधी यूनिवर्सिटी शागिर्द शाख करे पई। ऐं हीउ जेको ॾिहाड़ो असां मादरी ॿोलियुनि जो असांखे मिलियो आहे आलमी तौर ते, इहो बि ढाका यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जेको जुलूस कढियो पंहिंजी ॿोली जे बका ऐं बचा लाइ, त उन हवाले सां उन जेको शागिर्दनि अॼु सिंधी यूनिवर्सिटी कयो आहे, त उहो हिकिड़ो तसलसुल पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। पर अहम सुवाल हीअ आहे त असांजी ॿोली वसी बि आहे, असांजी ॿोली में अदब बि आहे, असां वटि लतीफ़ बि आहे, असां वटि जेको आहे सो अयाज़ बि आहे, असां वटि हसन दर्स बि आहे, असां वटि अदब जेको आहे तमामु वसी ऐं वॾो जेको आहे सो असां अदबी ख़ज़ानो रखूं था। पर छा इहो अदबी ख़ज़ानो मुस्तक़बिल में असां बचाए सघंदासीं? छा असां पंहिंजो क़ौमी वजूद हिन जाग्राफ़ी हदुनि में बचाए सघंदासीं? यकीनी तौर ते असां तॾहिं बचाए सघंदासीं जॾहिं असांजी ॿोली बचंदी। ऐं ॿोली जीअं सवेर ॻाल्हि कईसीं त ॿोली 3 मुहाज़नि तां बची सघे थी, हिकिड़ो अदब, ॿियो सियासत, टियों मुआशियात या इक़्तिसादियात। ऐं उन हवाले सां असांजी ॿोली खे अॼु जदीद दौर में जेके चैलेंजिस आहिनि, उहे 3 वॾा चैलेंजिस आहिनि जेके लिसानियात जा माहिर असांजा ॾाढो ॻाल्हाइनि था। कुझु अंग्रेज़ी लफ़्ज़नि जो सहारो वठिणो थो पए, मजबूरी आहे जो इस्तिलाह आहिनि। त उन में पहिरियों जेको लिसानिया माहिर चवंदा जेकॾहिं कंहिं ॿोली खे बचाइणो आहे त उनखे सभ खां पहिरीं उन में जेका अहमियत आहे उहा साइंटिफिक एजुकेशन जी आहे, यानी साइंसी तालीम। त असां ॾिसूं था त असांजे स्कूलनि में, असांजे यूनिवर्सिटियुनि में, असांजे जेके कॉलेजिस आहिनि, उन्हनि में जेका तालीम आहे उहा केतिरी साइंसी आहे। ऐं आया असां पंहिंजी पंहिंजी ॿोली खे केतिरियूं साइंसी लुग़तूं ॾिनियूं आहिनि, मेडिकल जी केतिरियूं लुग़तूं जोड़ियूं अथऊं, फिज़िक्स जूं केतिरियूं थियूं, बायोलॉजी जूं केतिरियूं, माना पहिरीं त अहम शइ जेका आहे ॿोली खे जेका बचाए थी उहा साइंटिफिक एजुकेशन आहे या साइंसी तालीम आहे। ऐं उहा साइंसी तालीम जी अहमियत बि तॾहिं जुड़ंदी जॾहिं उहा मादरी ॿोली में हुजे, यूनिवर्सिटी सतह ताईं। ईअं न रुॻो 5 दर्जे ताईं, पर उहा मादरी ॿोली जेका आहे उहा यूनिवर्सिटी सतह ताईं जेका तव्हांजी तालीमी जेको ज़रियो हुजे ऐं साइंटिफिक एजुकेशन जो जेको ज़रियो हुजे, उहा तव्हांजी मादरी ॿोली हुजणु खपे। तॾहिं ई तव्हां उन ॿोली खे पहिरियों चैलेंज असांजी ॿोली खे इहो आहे त असां वटि जेको निसाब आहे उहो साइंटिफिक ऐं जदीद दौर जे मुताबिक़ न आहे। उन करे सभ खां पहिरीं त असांजा जेके लिसानिया जा माहिर आहिनि, असांजा जेके एजुकेशन जा माहिर आहिनि, असांजा जेके पॉलिसाज़ इदारा आहिनि, उन्हनि खे साइंटिफिक एजुकेशन लाइ सभ खां पहिरीं कोशिशि वठणी पवंदी। उन खां पोइ ॿियो जेको असांखे चैलेंज आहे उहो आहे असांजो इकानमिकल जेको एवल्यूशन, जेका इकानमी में जेका असां वटि जेको आहे डिजिटलाइज़ करेंसी बि अचे पई, असां वटि जेका माशी ट्रेड थिए पियो, जेको फिज़िकल थिए पियो, त जेको इकानमिकल चैलेंजिस जेके आहिनि मुआशी, जेसि ताईं का बि ॿोली मार्केट जी ॿोली नथी थिए, जेसि ताईं का ॿोली वापार जी ॿोली नथी थिए, जेसि ताईं का ॿोली रोज़गार जी ॿोली नथी थिए, तेसि ताईं उहा ॿोली पंहिंजो वजूद बरक़रार नथी रखी सघे।
त हाणे असां इहो ॾिसूं था त ईंदड़ 40-50 सालनि में जीअं एतिज़ाज़ ॻाल्हि कई त ईंदड़ 40-50 सालनि में असां पंहिंजी ॿोली खे डिजिटलाइज़ मार्केटिंग जो हिसो बनाए सघूं था या न? आम सुवाल इहो आहे। उन जे ज़रिए असांजा घणा हज़ार नौजवान जेके रोज़गार में लॻी सघनि था। उन जे ज़रिए असां केतिरो पंहिंजे उन जेका आहे असांजी ॿोली उनखे केतिरो असां वापारी ॿोली बनाए सघूं था, केतिरो असां उनखे मार्केट वैल्यू वारी ॿोली वैल्यूएबल मार्केट में वैल्यूएबल ॿोली बनाए सघूं था। ॿियो चैलेंज इहो आहे। टियों जेको असांजो चैलेंज आहे उहो आहे डिजिटलाइज़ कम्युनिकेशन। दुनिया जे अंदरि जेका वर्ल्ड जेको दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे, त ग्लोबल डिजिटलाइज़ जेका कम्युनिकेशन आहे, जेका ॻाल्हि ॿोल आहे, जेका माण्हुनि सां तव्हांजी कम्युनिकेशन ते माण्हू सां जो जेको तव्हांजो राब्तो थिए थो, त छा तव्हांजी ॿोली आलमी तौर ते डिजिटलाइज़ हवाले सां कम्युनिकेट करे सघे थी या न? उन में जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस अची वई, उन में इकॉनमिक अची वई, उन में ट्रेड अची वियो। अॼुकल्ह जेको घर वेठे माण्हू शयूं ठाहिनि था ऐं उहे जेके सो सप्लाई कनि था, त इहे समूरियूं शयूं जेके असांजे लाइ वॾा चैलेंज आहिनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहे जेके चैलेंज आहिनि उहे लिसानिया जमा अदीब नथो हल करे सघे। इनखे हल करे सघे थो हिकिड़ो जेकॾहिं एजुकेशन वारो मामिलो आहे त उनखे हल करे सघे थो लिसानिया जो माहिर या असांजो एजुकेशन जो माहिर। जेकॾहिं हीउ जेको आहे डिजिटलाइज़ मसइलो आहे त इनखे जेको असांजो कंप्यूटिंग जो ज़हन आहे, जेको असांजो इन शोबे सां लाॻापियल आहे, IT जे शोबे सां जेको लाॻापियल आहे, यूनिवर्सिटी असांजे भर पासे में 3 यूनिवर्सिटियूं, मेरान यूनिवर्सिटी आहे, सिंध यूनिवर्सिटी आहे। त इन्हनि यूनिवर्सिटियुनि में जेके असां या सिंध में ॿियूं बि यूनिवर्सिटियूं, पर इन्हनि यूनिवर्सिटियुनि में ॾिसजे त आया जेको साइंटिफिक एजुकेशन जेका आहे उहा आहे ख़ासि तौर ते उन में जेको सो कहिड़ी तरक़ी कहिड़ी नवाण आंदी वई आहे। असांजी PhD त माण्हू हितां यूनिवर्सिटी मां PhD जूं डिग्रियूं बि वठंदा, IT में वठंदा, ॿियनि शोबनि में वठंदा, पर आया असांजा उहे माहिर वञनि काॾे था? उहे समाज में असांजे समाज खे पंहिंजी ॿोली खे छा था ॾियनि? हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि थी आहे त भिटशाह वारी सूफ़ी यूनिवर्सिटी पंहिंजी डिग्री ते जेको अंग्रेज़ी सां गॾु सिंधी ॿोली जो वाहिपो कयो आहे। इहा सुठी पॉलिसी आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे, पर रुगो डिग्रियुनि ते सिंधी ॿोली छापण सां जेको सिंधी ॿोली बची न सघंदी। उन लाइ असांखे साइंटिफिक वे ऑफ एजुकेशन अख़्तियार करणो पवंदो, तॾहिं ई असां जेको आहे सो पंहिंजी ॿोली खे बचाए सघंदासीं। त इन हवाले सां ॿियो ॿोली खे असां 3 ज़रियनि सां बि, हिकिड़ो त मुंहिंजी इनफ़रादी ज़िमेवारी आहे, मां पंहिंजे घर में केतिरो सिंधी ॿोली खे वापो ॾियारियां थो ऐं उन में पंहिंजे ॿारनि खे लाइ केतिरो अवेयर आहियां, केतिरो पंहिंजे ॿारनि खे जेको आहे सो स्कूल मुंहिंजे पाड़े में आहे, प्राइवेट स्कूल आहे, त कॾहिं मां उनजी इंतिज़ामिया सां हली वञी मिलियो आहियां जिते मुंहिंजो ॿारु पढ़े थो, त बाबा तव्हां सिंधी छो नथा पढ़ायो? उनजो सबबु ॾियो, या उहो असांखे लिखत में ॾियो तव्हां छो नथा पढ़ायो? त असल सुवालु इहो आहे त असां पंहिंजो इनफ़रादी ज़िमेवारी बि कोन था पूरी सघूं। पहिरीं त ॿोली खे बचाइण लाइ इनफ़रादी ज़िमेवारी असां केतिरी था। मां दुकानदार आहियां, छा मूं पंहिंजे दुकान ते जेको सिंधी में नालो लिखायो आहे? जेकॾहिं मां पंहिंजे घर जे नेम प्लेट हणां थो त छा मूं पंहिंजे घर जी नेम प्लेट सिंधी में लिखाई आहे? हिकु त असां पंहिंजी इनफ़रादी ज़िमेवारी केतिरी, रुगो अदबी संगत बचाए या अदीब बचाइनि इहे मुमकिन ई कोन्हे, पर हर माण्हू खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। तव्हां वापारी हो त तव्हां केतिरो जेको आहे सो छा चवंदा आहिनि त पंहिंजो साइन बोर्ड पंहिंजे पैसनि सां था लिखायो न, त घटि में घटि उहो त तव्हां सिंधी ॿोली में लिखाए सघो था। उते त को साम्राज्य, उते त को रियासत कोन्हे तव्हांखे रोके थी। ठीकु आहे, अहिड़ी तरह जेकॾहिं मुंहिंजा ॿार पढ़नि था, भली प्राइवेट स्कूल में पढ़ंदा, मां 20,000 रुपया फ़ी ॾियां थो, कॾहिं इंतिज़ामिया सां हली वञी मूं पुछियो त तव्हां मूंखां 20,000 त वठो था, तव्हां पंहिंजे स्कूल में सिंधी ॿोली ॻाल्हाइण जो छो पाबंदी आई आहे? माना त असां पंहिंजूं इनफ़रादी ज़िमेवारियूं। उन खां पोइ आहे समाज जी ज़िमेवारी। त समाज जे अंदरि जेको आहे उहो समाज पंहिंजूं ज़िमेवारियूं। टीं आहे सियासी ज़िमेवारी जेका आहे रियासत जी। सिंध हुकूमत हालांकि 1857 में अंग्रेज़ धारिया हुआ, पर उन्हनि सिंधी ॿोली खे सरकारी ॿोली जो दर्जो ॾिनो ऐं हर जाइ ते अप्लाई कई। इन हद ताईं त हुननि इहो चयो त बाबा को बि ब्यूरोक्रेट 17-18 ग्रेड वारो बि जेकॾहिं सिंधी ॿोली न सिखंदो, भली अंग्रेज़ हुजे, त उनखे सिंध में रहण जो हक़ु न आहे। पर असां वटि उहो कानून त ख़तमु थी वियो। 1947 खां पोइ सिंधी ॿोली खे उर्दू ॿोली ऐं अंग्रेज़ी ॿोली मथां जेको वॾो चैलेंजिस आहिनि अॼु जे दौर में। हाणे उन्हनि खे रोकणु हिकिड़ो असां इनफ़रादी सतह ते ॿियो रियासती। त 72 में जेको आहे सो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सिंधी ॿोली खे 2 लिसानी सूबो करार ॾिनो ऐं सिंधी ॿोली खे सरकारी ॿोली
करार ॾिनो त सिंध जी जेका लिख पढ़ आहे सरकारी इदारनि जी उहा जेको आहे सो सिंधी में थींदी, पर उन ते अमल कोन थो थिए। अहिड़ी तरह सिंध हुकूमत आहे त जॾहिं क़ौमी असेंबली में बिल वियो असांजो त सिंधी ॿोली खे बि क़ौमी, जॾहिं हिंदुस्तान में सिंधी ॿोली खे सरकारी ॿोली जो दर्जो मिली सघे थो त पाकिस्तान जे अंदरि घण लिसानियती ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो छो नथो मिली सघे? सिंधी खे, पंजाबी खे, पश्तो खे, गुजराती खे, इन्हनि खे तव्हां जेको आहे क़ौमी ॿोलियुनि में छो नथा शामिलु कयो? ऐं इहे शामिलु थियणु खपनि। इन हवाले सां वरी इहो सियासी मामिलो आहे, इन खे सियासी पार्टियूं खणनि। सियासी पार्टियूं जेके अॼु कंहिं बि सियासी पार्टी ॿोली जो ॾियारो न मल्हायो आहे, हुननि असां अदीबनि ते छॾे ॾिनो आहे। उसीली तौर ते हीउ सियासी मामिलो बि आहे। त इन मामले ते जेको आहे सो असांजे सियासी पार्टियुनि खे बि जेको आहे सो तहरुक वठणु खपे। असांजी जेका हुकूमत आहे उन्हनि खे, जेको आहे सिंध हुकूमत आहे उनखे बि इन मामले ते जेको आहे तहरुक वठणु खपे। साॻे वक़्तु असां अदीबनि खे बि पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं करणु खपनि। पर सुवाल इहा त अदीब त अदब तख़लीक़ करे थो, असां पंहिंजी शाइरी जे कयूं था, लिखूं था, सभु कुझु कयूं था, पर हीअ जेके ॿिया मुहाज़ आहिनि, जीअं मुआशी मुहाज़ आहे, जीअं सियासी मुहाज़ आहे, उन ते केरु कमु करे उन लाइ असांखे गॾिजी को हल सोचणो पवंदो। ऐं इहा हक़ीक़त आहे, जीअं कंहिं दोस्त ते ॻाल्हि पई कई मार्क्स जी, त इहा हक़ीक़त आहे त मार्क्स जो चवणु आहे त समूरा समाजी मामला सियासी हूंदा आहिनि ऐं समूरा सियासी मामला समाजी हूंदा आहिनि। इहा हक़ीक़त आहे त ॿोली समाज जो हिसो आहे, सियासत जो हिसो आहे, ऐं उन सियासत ऐं अदब गॾिजी जॾहिं उन शइ लाइ जदोजहद कंदा तॾहिं वञूं तॾहिं टुटो, जॾहिं जेको आहे सो सियासतदाननि ऐं अदीबनि गॾिजी उन लाइ जदोजहद कई। त असांखे पंहिंजे नए जनरल सेक्रेटरी मां तमामु सुठियूं उमेदूं आहिनि। हू पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे, ज़हीन माण्हू आहे, ऐं साॻे वक़्तु हू जेको आहे सो असांजे सुठा हुनजा तालुकात बि आहिनि। उन हवाले सां हू उमेदु आहे त हिननि जेको ॿोली जो मामिलो आहे इन खे बि संजीदगी सां वठंदो, इन ॿोली वारी जदोजहद। ॿियो हिकिड़े अफ़सोस जी ॻाल्हि इहा बि आहे त साल में हिकिड़ो ॾियारो 21 फेबरवरी जो असां ॿोली जे हवाले सां मल्हाईंदा आहियूं, हिक ॿिए सां कचहरी करे हलिया वेंदा आहियूं, ऐं उनखां पोइ वरी विसारे छॾींदा आहियूं। को ॿोली बि असांजी रहे पई ऐं असांजी ॿोली खे बि के चैलेंजिस आहिनि। इन लाइ रुगो हिकिड़ो ॾींहुं मल्हाए घर वेहण खां बहितर इहो आहे त अहिड़ी का पॉलिसी जोड़िजे, सिंधी अदबी संगत में अहिड़ी का पॉलिसी जेका मुसलसल तहरुक में इन इशू खे खणी हले। सिंधी अदबी संगत पंहिंजे एजेंडा में जेको आहे सा शामिलु करे ऐं इन ॿोली वारे मसइले खे जेको आहे पंहिंजे मंतिक़ी अंजाम ॾांहुं वठी वञे, त इहो ई असां लाइ बहितर थींदो। त हर साल ईंदासीं, हिक ॿिए सां कचहरी करे हलिया वेंदासीं, को नतीजो न वठो। असल शइ ॻाल्हियूं करणु को वॾो मसइलो न आहे, असल मसइलो आहे त उन ॻाल्हियुनि जा नतीजा वठणु। ऐं मुर्शिद लतीफ़ जो हीउ बेत पंहिंजी क़यादत जे नाले ते हणणु, हकलणु, ॿेली सारणु, ऐं मांझाई मर्क विझनि ता न फ़र्क़ु रुकवंदी रांदि में। महिरबानी। वॾी महिरबानी साईं अल्ताफ़ मलकाणी साहब।